शाहपुर जहानिया मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर असद सिंधी मूजिब शाहपुर जहानिया में पुलिस पारां बेदर्दी सां क़त्ल कयल मल पहलवान 25 साला अली गुल सोलंकी खे मुबैना गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, जॾहिं त संदसि भाउ मंठाड़ सोलंकी खे पुलिस पंहिंजी हिरासत में वरितो। मक़तूल नौजवान अली गुल सोलंकी जी मयत शाहपुर जहानिया सरकारी अस्पताल पहुती, जिते पोस्टमार्टम बाद मेडिकल ऑफिसर नूर मोहम्मद परिहाड़ ॿुधाए तो नौजवान खे गोली लॻल आहे, जेका आर पार थियल आहे। वधीक रत वहण सबबि नौजवान जो मौत वाक़ थी वियो आहे। मक़तूल नौजवान क़त्ल जी ख़बर ॿुधंदे ई संदसि अमड़ फापुल सोलंकी, वालिद लाल बख्श सोलंकी, इसाक सोलंकी ऐं अमानुल्ला सोलंकी समेत सोलंकी बिरादरी जे सभई माण्हुनि पारां मक़तूल जो लाश खणी नेशनल हाईवे ते धरणो हणी एहतजाज कयो वियो, जंहिं सबबि सभई गाॾियूं बीहजी वयूं। लॻल धरणे दौरान सोलंकी बिरादरी जे मुअज़्ज़िज़ वॾेरो यासिन सोलंकी मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे यकीन धियानी कराई त कूड़ो पुलिस मुक़ाबिलो जणाए नौजवान अली गुल सोलंकी खे क़त्ल कंदड़ पुलिस एहलकारनि मथां FIR दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वेंदो। मक़तूल जे खून सां इंसाफ़ कयो वेंदो। ॿिए तरफ़ SHO दौलतपुर वसीम मिर्ज़ा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शाहपुर जहानिया पुलिस एहलकारनि जे हथां नौजवान क़त्ल थियो आहे। क़त्ल थींदड़ नौजवान सां गॾु गिरफ़्तार थियल संदसि भाउ मंठाड़ सोलंकी खे आज़ादु कयो आहे। कोशिश आहे त मुतासिर धुर सां इंसाफ़ थिए।